अच्छा तू सूबेदार अचो वे खैरता है आज बाराम खान जी तो ताकत किए रुक कयो थई बहराम खान तो के खबर है तो मुझे नालो सूबेदार सोढो है जंहिंजो दीन भी पैसो ऐं ईमान भी पैसो। सूबेदार साहिब इहो त सभु कुझु असांखे ख़बर आहे त तुंहिंजो दीन बि पैसो ऐं ईमान बि पैसो, पर हिते कहिड़े मक़सद सां पहुतो आहे इहो मक़सदु ॿुधा। वाह फयाज़ खान वाह, मूं त सम्झो तूं वॾो समझदार हूंदे पर तो में अकुल जी टके जे ज़रिए बि न हाणे हेतिरी नंढड़ी ॻाल्हि बि नथा सम्झी सघूं त सूबेदार सोढो एॾी तकलीफ़ करे हिते कीअं आयो आहे। सूबेदार साहब मां ॼाणा थो त तुंहिंजो दीन ईमान पैसो आहे, पैसो ऐं तूं पैसे जे ख़ातिर पंहिंजो ईमान बि विकिणी सघीं थो, पर ख़ैर मां कानून जो वधि में वधि एतिराम कंदो आहियां, इन जे लाइ तुंहिंजो बि एतिराम कयां थो, पर तूं हिते ग़लति जॻह ते पहुतो आहीं सूबेदार साहब। इहो विसारे छॾ, हिते तुंहिंजो खीसो गरम कॾहिं बि कोन थींदो, छो त ही शरीफ़ वॾेरे जी औताक आहे, कंहिं गुंडे या ज़ालिम जी नाहे। बहराम खान मां एतिरो बि बेसमझ न आहियां, न ई वरी ॿार आहियां जो एतिरी महांगाईअ में पंहिंजो कीमती वक़्तु सीड़ाए हिन अहिड़े महांगाईअ जे दौर में कंहिं वटि सीड़जी वञा। सूबेदार साहिब इहो गुज़ारा तूं न ॾे, जेका बि ॻाल्हि आहे खोले ॿुधाए, न तूं पंहिंजो टाइम सीड़ाए न असांखे परेशान कर। सूबेदार साहब तूं ड्यूटी करे रहियो आहीं या मश्करी, कंहिं महिल पहाका थो ॾीं कंहिं महिल बुझारतूं थो ॾीं, जेतिरो तूं ईमानदार आहीं हिन तरह जा सॼा तोखे सुञाणींदा आहिनि, पंहिंजी तारीफ़ पाण न कर। सूबेदार साहब मुंहिंजे ख़्याल में त हाणे तव्हांखे वञणु घुरिजे, न त ॿी सूरत में ईअं न थिए त मां पंहिंजे तॾे जो मान ईमान हर शइ विञाए विहां ऐं भुलिजी वञा त तूं हिते मुंहिंजो महिमान थी आयो आहीं। बहितर इहो अथई त तूं हाणे हितां वञी सघीं थो। आहिस्ते बहराम खान आहिस्ते, मां तो नरम लहजे में ॻाल्हायां थो ऐं तूं वञी थो बदिलो। मूंखे ॻाल्हाइण खां पहिरियां पंहिंजे पुट फयाज़ खान खां पुछ छो तो नांगनि जे पेर में हथ विझे। रईस जलाल खान जो पुट जमाल रिजब वारी छोकिरीअ सां मोहबत कंदो आहे ऐं तुंहिंजो पुट फयाज़ इन ॻाल्हि जी ख़बर हूंदे बि उन छोकिरीअ जे मथां लमारा ॾींदो थो वठे। वाह सूबेदार वाह, हाणे जलाल खान जन जा इहे कम बि ज़ाहिर थियनि था। बहराम खान जमाल खान उन छोकिरीअ सां शादी करणु थो चाहे, इन करे चवां थो त पंहिंजे पुट खे चओ त पेर रोके, त तोखे त ख़बर आहे त मुंहिंजो नालो सूबेदार सोढो आहे, जंहिंजो दीन बि पैसो ऐं ईमान बि पैसो। अदा ही सूबेदार ॾिसे थो न छा चई वियो, हिन जो दीन ईमान पैसो आहे, पैसो ख़बर आहे मूंखे सॼी। शायदि हिनखे इहा ख़बर न आहे त असीं सिंध जा मारवाड़ा आहियूं, असीं वस वेंदे पंहिंजे हथ में हथियार न आहियूं खणंदा, न ई पंहिंजे इलाइक़े जो अमुन बर्बाद कंदा आहियूं, छो त असीं पंहिंजी सिंध सां मोहबत कई आहे, प्यार कयो आहे। बाक़ी चंद हितां जा टरड़ा वॾेरा ऐं राशी सूबेदार असांजो कुझु बि नथा करे सघनि, कुझु बि न। मलार तो केरु वीडियो आहे, मूंखे ॿुधा सही त उन्हनि जा नाला ॿुधा, तोसां वीडियो केरु आहे? हा सोट ॿुधाए तोसां केरु वीडियो आहे ऐं तुंहिंजूं बकरियूं किथे आहिनि? पुट छा थियो आहे, ॿुधाए न कहिड़ो मसलो आहे पुट? ॿुधाइबो न आहे बाबा, वक़्तु सभिनि खे पाण ई सबक़ु सेखारे छॾींदो आहे, पोइ मां उन्हनि जा नाला छो खणा? केरु आहिनि सोट, हुननि जा नाला छो नथो ॿुधाईं? मलार मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधा असल हक़ीक़त छा आहे? शाबाश ॿुधा न मुंहिंजा भाउ। अदाहू ज़ालिम आहिनि, बेअहसास आहिनि, वेरी आहिनि ऐं पंहिंजनि जा गद्दार आहिनि।
हा सोट ॿुधाए त हुननि जा नाला छा आहिनि? नाला मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, पर मां इहो चवंदुसि त हू हैवान आहिनि। हैवान जॾहिं बेज़बान सासी हुननि जे फसल में पिया त हू अची मूंसां विढ़िया। ॿुधाए मूंखे मल्हार, उहे बदनसीब केरु आहिनि जिन मुंहिंजे भाउ ते हथु खयो आहे? जलाल खान जा भाउ ऐं हुनजो पुटु ऐं कमदार मूंसां विढ़ी मुंहिंजूं बकरियूं काहे विया आहिनि। अदा मां हुननि खे मिनथूं कयूं त मुंहिंजूं बकरियूं ग़लती सां तव्हांजे फसल में आयूं आहिनि, पोइ बि हू न मुड़िया ऐं मूंसां विढ़िया आहिनि। ऐं जाबिर वारा वॾा वॾा टहक ॾेई चवनि पिया त वञी पंहिंजे मोतबर भाउ खे दांह ॾे ऐं असीं बकरियूं कायूं था वञूं। जे अगरि अथसि दम त बकरियूं वापसि वठी वञे। जलाल खान, तूं कंहिं न कंहिं बहाने ते असां सां फिटाईंदो रहियो आहे, पर असां ख़ामोश रहियासीं। तुंहिंजे भैरनि जेकी पाराणी कई आहे उनजो हिसाब किताब ॻाए वॼाए वठंदासीं। हाणे मां तोखे ॿुधाईंदुसि त बकरियूं कंहिंजो कीअं कए पियूं आहिनि ऐं कीअं हथु खणबो आहे, छो त मंठार जी मार ख़बर न चाहे। मंठार पुटु, मां चवां थो थधो थी ऐं वेही करे सोच त हिन मसइले जो हल कीअं करिजे। ना बाबा ना, हाणे सोचण ऐं सम्झण खां वक़्तु चढ़ी वियो आहे। जे अञा ई बि ठारे ॾिनीसे त हू काटे में लॻंदा। हाणे जलाल खान जे भैरनि जूं टंगूं ऐं ॿाहूं भंजणियूं पवंदियूं। अच छोट। जबर खान जी मां छा पियो ॿुधां बाबा, फ़िलहाल कंहिंसां फिटाइणो नाहे। तव्हां मंठार जे भाउ मस्ताने सां विड़ी आया हो ऐं कमदार चए पियो त उनजूं बकरियूं बि काहे आया आहिनि। वॾा तव्हां हो बादशाह माण्हू, जेकॾहिं असां ॻोठारनि खे थोरी बि डर ॾींसीं न, हू मथे ते चढ़ी वेंदा। तंहिं करे हुननि खे हल्की फुल्की मलड़ी ॾींदा रहूं था। हा दा, हिन मंठारा जो मथो कुझु वधीक ख़राबु थी वियो आहे। जॾहिं बि असांजे साम्हूं गुज़रंदो आहे त मुड़ुस खे वॾी आकड़ हूंदी आहे। हा बाबा साईं, चाचा जाबिर सही थो चए। मंठार वारनि जी एतिरी औकात ई न आहे जो हू असां सां अखियुनि में मिलाए ॻाल्हाए सघे। इन करे हुनजे भाउ खे भली मलणी ॾेई आया आहियूं। जमाल खान, तव्हां पंहिंजी जॻह ते सही आहियो, पर साम्हूं बि मंठार अची मंठार। कमदार, तूं असांजे ॾाढो दुश्मननि जा कसीदा छो थो कहीं? हुन मंठार जी कहिड़ी हैसियत आहे असांजे अॻियां? जाबिर खान, तूं कमदार सां कावड़ न कर। बसि मूंखे इहो ॿुधाए त मस्ताने वारियूं बकरियूं केरु काहे आयो आहे? बकरियूं त असां हेॾे ई काए पाचियूं, पर जमाल खान चयो त बकरियूं को हितो ई हथु कढो, तंहिंजे करे असां बकरियूं भराए ॻोठ में छॾिया आहिनि। ॿियो ख़बर पुटु शकील, अदा साजन वारा न थी आयो? ये जलाल वारा मस्ताने सां छा ते विड़िया आहिनि? हा बाबा, सौट माशूक ऐं मां विया हुयासीं। हू ॿुधाइनि पिया त मल्हार मस्ताने जूं बकरियूं हुननि जे फसल में पयूं, तंहिं करे झेड़ो थी पियो। हाँ चाचा साजन ये हवाले ॾिना, बाक़ी सोट मंठार ऐं सोनल घर में नज़र न आया। मूंखे शक आहे जमाल वारनि सां झेड़े लाइ विया हूंदा, छो जो मंठार ॿियनि ते ज़ुल्म बर्दाश्त न कंदो ऐं पंहिंजे भाउ ते ज़ुल्म कीअं बर्दाश्त कंदो। बाबा, चाची साजन वारा त आहिनि मिसकीन माण्हू, पर जेकॾहिं अदा मंठार हुननि सां झेड़ो कयो त हो पंहिंजो पलांद वठण जे लाइ ॿीहर झेड़ो कंदा। अलाह ॿिन्हिनि धुरनि खे समझ ॾींदो थी, पर इहे जलाल वारा वॾा शैतान आहिनि, छल न कंहिंसां वेर पवनि। बाबा अलाह कंदो त मसलो हिते ई चुप थी वेंदो, पर जेकॾहिं ॻाल्हि वधी त पोइ असांखे बि मंठार वारनि जो साथ ॾियणो पवंदो, छो त हू असांजा मिट आहिनि ऐं असां आदि मारवी जो रिश्तो मंठार जे सौट सोनल खे ॾेई चुका आहियूं। अहिड़े वक़्त में अगरि उन्हनि सां गॾु न बीठासीं त पोइ इहा त पंहिंजनि सां गदारी चइबी। बाबा हा चाचा, शकील सही थो चए, असां उन्हनि सां हर हाल में साथ ॾींदासीं। बाबा, तव्हां अल्लाह पाक खां दुआ घुरो त इते ई ख़ैर थी वञे। अल्लाह बहितर कंदो बाबा, पर लॻे कोन थो त अदा मंठार ख़ामोश रहंदो, छो जो मल्हार हुनखे पंहिंजी जान खां वधीक प्यारो आहे। चङो थियो फ़याज़ पुट, तूं हिते अची वएं। हूअं बि मूंखे तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछणी हुई। हुकुम कयो बाबा साईं।
अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधायो मूंखे। फयाज़ पुट, जेका बि मां तव्हां खां ॻाल्हि पुछां मूंखे साफ़ साफ़ ॿुधाइजांइ, छो त मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं जवान पुट जॾहिं पीउ सां कॾहिं बि सिधी ॻाल्हि न कंदो आहे न त उहो पाण त काठ में पवंदो आहे, उन सां गॾोगॾु पंहिंजे पूरे ख़ानदान खे काठ में विझंदो आहे। इन खां बहितर आहे त जेका मां तोखां ॻाल्हि पुछां थो साफ़ साफ़ पंहिंजे पीउ खे ॿुधाए। बाबा साईं, तव्हां ही छा था चओ? मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे बाबा साईं। अलाए तव्हां छा चवणु चाहियो था? फयाज़ खान, तू नंढो ॿार न आहीं, सभु कुझु सम्झी सघे थो। दादा साईं छा थो चवणु चाहे? हा फयाज़ खान, असां तुंहिंजा वॾा आहियूं, जेका बि ॻाल्हि कंदासीं तुंहिंजी भलाई में कंदासीं। चाचा साईं, पर मूंखे बि त का ख़बर पवे त ॻाल्हि छा आहे। तोखे सभु ख़बर आहे, घुमाए फिराए न ॻाल्हाए मूंसां। कल्ह जेको हिते सूबेदार आयो छा चई वियो ऐं उन में केतिरी हक़ीक़त आहे, इहा सिर्फ़ु मूंखे ॿुधाए। हा बाबा साईं, इहा हक़ीक़त आहे त मां रजब जे धीअ खे पसंदि कंदुमि। ही तो छा थो चवे फयाज़ खान? रजब वारा कहिड़ा असांजा मिट आहिनि या सौट मसात आहिनि त हू असांखे रिश्तो ॾींदा? हू जलाल खान जे ॻोठ जा आहिनि त जलाल खान जी तोखे ख़बर आहे ऐं हू केतिरो शातिर माण्हू आहे। अकबर, पर हिन फयाज़ खान खे केरु सम्झाए? जलाल खान वारा हर घड़ी हर टाइम मुंहिंजे पेर ते हूंदा आहिनि त बाराम खान जो को भाउ या सौट या पुटु असांखे मौक़ो ॾे, सिर्फ़ु मौक़े जे तलाश में हूंदा आहिनि। इन जे करे त हुननि कल्ह सूबेदार खे मोकिलियो हुयो, हितां जो माहौल ॾिसे, जांच करे ऐं कहिड़े पाणी में आहिनि। तव्हां अजायो परेशान थिया, हू असां सां झेड़ो कंदा, छा असां उन्हनि खे छॾे ॾींदासीं? फयाज़ खान, मूं त तोखे कॾहिं इहा सिख्या न ॾिनी हुई त झेड़ो झेड़ो कर। अड़े असां सिंधी मारवड़ आहियूं, असां अमुन पसंदि आहियूं, असां सिंध सां प्यार कयो आहे। हीअ लतीफ़ साईंअ जी धरती आहे, हिते प्यार कयो, अमुन कयो, झेड़े जे बारे में कॾहिं सोचियो बि न। पोइ बि तूं वती तो झेड़ा झेड़ा कंदो। मौला, तूं ई हिन खे का हिदायत कर।